अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ुएब आहे। अॼु असां मेंटल इलनेस ते ॻाल्हाईंदासीं। दिमाग़ी मसइला। मेंटल इलनेस त जिते किथे आहे, पर को मेंटल हेल्थ जे बारे में न ॻाल्हाईंदो आहे, को मेंटल अवेयरनेस ते न ॻाल्हाईंदो आहे। अगरि का बि इशूज़ ॾिसंदो त माण्हू ॻाल्हाईंदा माइग्रेन ते ॻाल्हाईंदा, स्किज़ोफ्रेनिया ते ॻाल्हाईंदा, अल्ज़ाइमर्स डिज़ीज़ ते ॻाल्हाईंदा। तव्हांखे दोस्तों ख़बर आहे अॼुकल्ह शायदि जेके एंटी एंज़ाइटी मेडिकेशन्स आहिनि, टीनेजर्स जेके 13 खां वठी करे 19 ईयर ताईं छोकिरा आहिनि, 20% वधीक यूज़ेज थी वियो आहे। टीनेजर उनजी छा आहे, टीन्स में हलनि था ऐं उहे बि एंटी डिप्रेशन एंटी एंज़ाइटी वग़ैरह मेडिकेशन वग़ैरह वठनि था। ऐं अगरि स्टैटिक्स जे मुताबिक़ ॾिठो वञे त 2019 वारे सेंसस में 333 मिलियन एंटी डिप्रेशन ड्रग्स वग़ैरह प्रिस्क्राइब करे हुयूं रुगो यूनाइटेड स्टेट्स में। लॻभॻि माना 37 करोड़। हिन मां जेकी हाफ जेको अमाउंट आहे, या त माण्हुनि खे नीड ई न हूंदी आहे न एंटी डिप्रेशन या एंटी एंज़ाइटी मेडिकेशन जी, पोइ पर स्टिल उहो वठनि था। त मेंटल हेल्थ जे बारे में माण्हुनि खे अवेयर करणु खपे, हिन टॉपिक्स ते ॻाल्हाइणु खपे। जीअं असांजी फिज़िकल हेल्थ इम्पॉर्टेंट आहे, स्पिरिचुअल हेल्थ इम्पॉर्टेंट आहे, सेम वे असांखे मेंटल हेल्थ ते बि ॻाल्हाइणु खपे।